नाज़रीन, लखी ग़ुलाम शाह में भी सकाफ़ती ईद के मौके ते तक़रीबूं कोठायो वियो। जॾहिं त सियासी समाजी अॻवाननि पारां इल्मु पिरायो सिंध समारोह जे सिरे हेठि रैलियूं बि कढियूं वियूं। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे हिदायतुल्लाह महर। जी हिदायतुल्लाह। आज 5 डिसंबर सिंध के अंदर एक ईद जो दिहाड़ो है, कौमी बधी जो दिहाड़ो है। उन हवाले से अज इल्म पिरायो के हवाले से सीरियड आवाज़ टीवी पारा ऐलान थियल है। उन हवाले से पूरी सिंध जी लखी ग़ुलाम शाह के अंदर भी सिंधी कौमी सकाफ़त जो दिहाड़ो मल्हाए पे वने। इन वक्त असा ऑल ट्रेंड सिविल सोसाइटी जा मानू मौजूद हैं। अचो तो उनको पुछूं था तो उनजो छा चवण आहे। ॾाढो सुठो उनवान सिंध सकाफ़त तॾहिं ई मथे ईंदी जॾहिं माण्हू बाइल्म हूंदो। जॾहिं इल्मु न हूंदो त उनखे सकाफ़ती कहिड़ी ख़बर पवंदी। असांजे जस हुजे उन जवान खे जंहिं हिकिड़ो सॾु ॾेई करे सभु माण्हू मुतहिद कया आहिनि। ऐं मां आख़िर में इहो शहर चवंदुसि त सिंधु रत तुझे राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे, तुंहिंजो बि कर्ज़ो लही वञे त मुंहिंजो बि नसीबु ठही वञे। जी सिंध। इन चैनलन जेको आहे सो सिंधी क़ौम खे एॾो मथे उजागर कयो आहे जो असीं उन्हनि जा एहसानमंद आहियूं। ज़िंदगी बि रहंदासीं, असांजे पोयां बि रहंदा। ऐं हीउ बैन अक़वामी सतह ते जेको आहे सो प्रोग्राम रखियो वियो आहे। इल्मु पिरायो सिंध संवारियो। सिंध सिंधियुनि जी आहे, हिन ते कंहिंखे बि ॿिए कंहिं क़ौम जो बि हक़ु कोन्हे को सवाइ सिंधियुनि खां सवाइ। सो सभिनी सिंधियुनि खे इहो चवंदुमि त इल्मु ज़रूरी आहे। इल्मु हासिलु करणु तमामु ज़रूरी आहे। जेसि ताईं इल्मु न हूंदो तेसि ताईं असां अॻिते न वधी सघंदासीं। छो तंहिंजे करे मां इहो सभिनी खे मैसेज ॾींदुसि ऐं त इल्मु पिरायो। सिंधी मीडिया चैनलन जेको इल्मु पिरायो सिंध संवारियो जे हवाले सां जेको उनवान ॾिनो आहे, असां जस था ॾियूं तमामु जेके सिंधी चैनल आहिनि, ख़ासि तौर ते आवाज़ टीवी खे जेके बि शो रखंदड़ आहिनि वधि में वधि तालीम ॾियनि जीअं असांजा सिंधी अॻिते निकिरी तमामु जेको आहे जेका तहज़ीब मल्हायूं था इहा अञा ईद वांगुरु मल्हाई वञे। सिंधी मीडिया जेको ही इल्मु पिरायो सिंध संवारियो जो स्लोगन ॾिनो आहे, तमामु बहितरीनु ॾींहं या ही ख़ुशीअ जा ॾींहं मल्हाइण सां सिंध जी जेका क़दीम हज़ारे साल पुराणी सकाफ़त आहे उन में रूह फूकिजी थो वञे। सिंध खे घुरिजे त हिन जेको एकता डे आहे ऑफिशियल तौर ते मोकल जो अनाउंसमेंट थी रही आहे। अॼु लखी ग़ुलाम शाह समेत जेके पूरी सिंध में ही ॾियारो मल्हायो पियो वञे, तमामु बहितरीनु आहे। कंहिं बि सूरत में पंहिंजे वतन ऐं कल्चर ऐं सकाफ़त हथु न खणंदी। हीअ रेवरेशन साईं GM साईं जे फ़िक्रे जी फतेह आहे। इंशाअल्लाह ताला बया इहो मेला मल्हाईंदा रहंदासीं। जेतिरी तइलीम कंदा ओतिरी सिंध जो नालो रोशन कंदा। ऐं सिंध सभिनि खे असां गुज़ारिश था कयूं त इल्मु पढ़ायो सिंध संवारियो सिंध बचायो। शाह में हर साल जीअं हिन साल भरपूर नमूने सां रैली कढी आहे। लखी ग़ुलाम शाह सॼो आवाम सां गॾु आहे ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते सॼे सिंधी आवाम खे सॼो शौर अची चुको आहे। हाणे जेके सिंध सां जेके गद्दारी कनि पिया हाणे उहे सम्झी चुका हूंदा त सिंधी क़ौम सॼी हिकु थी आहे। पूरी सिंध जीअं अॼु लखी ग़ुलाम शाह बि जोश जज़्बे सां कल्चर डे जेको आहे अॼु ईद वारो समाज जेको सकाफ़ती ॾींहुं आहे उहो मल्हाए पियो वञे। उन जे हवाले सां हींअर लखी ग़ुलाम शाह में मेन सखर शिकारपुर रोड ते जेको आहे मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते जेको आहे ईद वारो समाज लॻो पियो आहे ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू हिते मौजूदु आहिनि। असां जेको आवाज़ टीवी जे सॾु जेको ॾिनो वियो हुयो इल्मु पिरायो सिंध संवारियो सां उहो हींअर जोश जज़्बे सां मल्हाए पियो वञे। हिदायतुल्लाह महर, आवाज़ टीवी न्यूज़, लखी ग़ुलाम शाह।